नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरियासिटी में खबर ॾींदा हलूं त भरियासिटी जे ॻोठ मोहम्मद हुसैन बरोही जे रवासी ॻोठाण गुलाम अली बरोही, मुनीर अहमद, फ़कीर मोहम्मद ऐं हज़ूर बख्श बरोही जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कंदे चयो त असांजी ज़री ज़मीन ते कब्ज़े जो केस फैज़ रसूल ऐं अशरफ आराई वारनि धुर ख़िलाफ़ अदालत सगोरी में हलंदड़ जॾहिं त 2 ॾींहं अॻु मुख़ालिफ़ धुर जे फैज़ रसूल ऐं अशरफ आराई रात जे ॻोठ वेंदे असांजे नौजवान नासिर बरोही, मुनीर अहमद, इमरान बरोही ते हथियारनि सां हमलो कयो, जंहिंमें गोलियूं लॻण सबबि नासिर बरोही सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जेको नवाब शाह इस्पताल में इलाज हेठि आहे। असां हमले जो केस ڀرياروڊ थाणे ते जवाबदार फैज़ रसूल, अशरफ आराई ऐं ॿिनि ते दाख़िल करायो। ڀرياروڊ पुलिस FIR में दाख़िल करण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। हिननि चयो त जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि, असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त ڀرياروڊ पुलिस तोड़े DSP ڀرياسٽي जवाबदारनि सां मिली भॻ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथा कनि। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद तोड़े ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ॿी सूरत में DSP ڀرياسٽي जी ऑफिस अॻियां धरनो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।